अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी ईंदा नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा जाबिर चाकर खान खे जेको आहे रावल जे दुश्मन कातिलनि जी ख़बर पइजी वेंदी, छा जाबिर वारा जेको आहे फासण वारा आहिनि, छा जाबिर वारा जेको आहे सो हाणे चाकर खान जे अॻियां टंगिजी वेंदा, छा जाबिर खे जेको आहे सांवल खान मारे छॾींदो, छा सांवल जेको आहे सांवल ऐं हैदर मिली करे क़ासिम खे घुराए करे ऐं क़ासिम खे क़तलु कंदा, छा जेको आहे रोंडो पंहिंजे पुट जे जेको आहे पुट खे ज़हर ॾींदड़नि खे तलाश करे वेंदो, छा जेको आहे जाबिर 25 लख भरे ॾींदो। इन तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदा नई ख़बर अवां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सूप सीरियल पंहिंजा वरी ईंदा नई एपिसोड में अवां ॿाहिरनि खे ॾेखारे वेंदो त हसीना बेगम रूंडे ॾे कॉल कंदी ऐं रूंडे खे चवंदी त हाणे बुरो वक़्तु पंहिंजो अची वियो आहे, जंहिं खां पोइ रूंडो चवंदो त तुंहिंजे लाइ बि बहितर इहो आहे त तूं बि जेको आहे चाकर खान जो घर छॾे करे ऐं कंहिं महफ़ूज़ जाइ ते लिकी वञ ताकी जेको आहे ज़िंदगी बचाए सघे ऐं मां बि हितां भॼां थो। ऐं जंहिं खां पोइ हसीना बेगम चवंदी त मां हिते हूंदसि, मां हीअ घर न छॾींदो, जेके मुसीबतूं आयूं मुश्किलातूं आयूं या तूफ़ान आयो मां उनखे मुंहुं ॾींदसि, पर तूं जेको आहे कंहिं महफ़ूज़ जाइ ते लिकी वञ। ऐं हैदर जेको आहे क़ासिम खे पटी पढ़ाईंदो, क़ासिम ऐं जाबिर खे जेको आहे पटी पढ़ाए ऐं क़ासिम खे जेको आहे महफ़ूज़ जाइ ते वठी वेंदो ऐं पोइ जेको आहे सांवल खान जे अॻियां जेको आहे सांवल जो थी करे ऐं पोइ जेको आहे क़ासिम खान खे क़तलु करण जी कोशिशि कंदा ऐं थी सघे त क़ासिम खे उते तव्हांखे ॿुधायो त रूंडे जे पुट जेका दाफ़ कई ऐं सांवल खान उहो वीडियो रिकॉर्ड करे ऐं हाणे चाकर खान जे खणी वेंदो। चाकर खान जॾहिं वीडियो ॾिसंदो ऐं चाकर खान खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त मुंहिंजे पुट जो मुंहिंजे भाउ रावल जो कातिल जेको आहे रूंडे वारा आहिनि ऐं जेको आहे शमील जा कातिल बि रूंडे वारा आहिनि त चाकर खान खे तमामु घणो गुस्सो अची वेंदो। चाकर खान चवंदो त मां हरू भरू जेको आहे ॿियनि खे पियो फासायां, पर असुल में इहे कातिल आहिनि। ऐं हाणे जेको आहे जाबिर ऐं रूंडे ऐं हसीना बेगम ते तमामु घणो बुरो वक़्तु अची वेंदो। ऐं होॾां दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सिकू इन जेको आहे इन इल्ज़ाम खां बिल्कुलु बि आज़ादु हूंदो। ऐं होॾां दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त रूंडो पंहिंजे पुट ते तमामु घणो कावड़ियल हूंदो ऐं रूंडो जेको आहे ॻोठ बि छॾे हलियो वेंदो। ऐं होॾां दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हसीना बेगम बि जेको आहे तमामु घणी परेशान हूंदी त आख़िरकार चाकर खान खे हाणे कीअं मुंहुं ॾिजे। दोस्तों असांजो रिपोर्ट कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। वठंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।